केमिस्ट्री क्लास 9 बाब चौथों कीमियाई बॉन्डिंग सबक 11 हिस्सो पहिरियों पोलर एंड नॉन पोलर कंपाउंड्स। आवां केमिस्ट्री जो उस्ताद नजजुल्ला चन्ना अवां खे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। असांजे अॼोके लेक्चर जा मौज़ू आहिनि डिटरमिनिंग द पोलरिटी ऑफ अ मॉलिक्यूल, कंहिं बि मॉलिक्यूल जी पोलरिटी तय करणु, पोलर कंपाउंड्स एंड नॉन पोलर कंपाउंड्स। What is polarity? Polarity छा आहे? If negative charge is evenly distributed around the molecule, it is non-polar. जेकॾहिं कंहिं मॉलिक्यूल जो चौधारी काटू चार्ज हर पासे बराबरि विरायल आहे, चारई पासा बराबरी सां विरायल आहे, त पोइ उहो मॉलिक्यूल नॉन पोलर थींदो। If there is uneven distribution of negative charge around the molecule, पर जेकॾहिं मॉलिक्यूल जो चौधारी नेगेटिव चार्ज अणबराबरीअ सां विरायल आहे, हिकिड़े पासे उहा सवाई आहे ॿिए पासे घटि आहे, त पोइ चइबो इट इज़ अ पोलर मॉलिक्यूल। मिसाल जे तौर ते वाटर पाणीअ जो मिसाल आहे। हाणे ॾिसो हेॾा ही हाइड्रोजन जा एटम आहिनि ऐं ही लोन पेयर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहिनि ऑक्सीजन जा। हाणे हिकिड़े पासे ॾांहुं असांखे नेगेटिव चार्ज नज़र अचे थी, ॿिए पासे ॾांहुं उहा कोन्हे का, त इहो अनइवन डिस्ट्रीब्यूशन ऑफ नेगेटिव चार्ज आहे। हिकिड़े पासे आहे ॿिए पासे कोन्हे का, त ही पोलर आहे। मिसाल जे तौर ते अमोनिया NH3, हे टे जेके पॉजिटिव चार्ज आहिनि हाइड्रोजन खे ज़ाहिर कनि था। ही लोन पेयर आहे नाइट्रोजन जो, ही सेंट्रल एटम नाइट्रोजन जो आहे। हिकिड़े पासे खां असांखे नेगेटिव चार्ज नज़र अचे थी, पर ॿियनि टिनी पासनि खां नेगेटिव चार्ज कोन्हे का, त हिते बि अनइवन डिस्ट्रीब्यूशन आहे नेगेटिव चार्ज जी, अणबराबरि विरायल आहे, त इहो बि पोलर थींदो। ॿियो आहे मीथेन CH4, विच में कार्बन आहे, चौधारी हर पासे खां हाइड्रोजन जो एटम हिन ते विरायल आहे। हाणे ॾिसो त हिते चार्ज इक्वली शेयर्ड आहे, त इनखे असां चवंदासीं इहो नॉन पोलर मॉलिक्यूल आहे। What is polar molecule? Polar molecule हाणे असां छा खे चऊं था? A polar molecule has an uneven distribution of charge. Polar molecule उहो आहे जंहिंखे अणबराबरि चार्ज जी विरछ हुजे, मेकिंग वन साइड मोर पॉजिटिव, जेका हिकिड़े पासे खे वधीक पॉजिटिव ठाहींदी, एंड दी अदर साइड मोर नेगेटिव, ऐं ॿिए पासे खे उहा वरी काटू करे छॾींदी आहे। उनखे असीं पोलर मॉलिक्यूल छॾींदा आहियूं। हूअं आयन में ईअं थिए पियो त उन में इलेक्ट्रॉन घटि वधि हुया, मॉलिक्यूल में इलेक्ट्रॉन बराबरि हूंदा, जेतिरा इलेक्ट्रॉन हूंदा ओतिरा प्रोटॉन हूंदा, पर इलेक्ट्रॉन जी जेका विरछ आहे उहा अणबराबरि हूंदी आहे, चइनी पासे उहा बराबरि कोन हूंदी आहे, उनजे करे उहो मॉलिक्यूल पोलर थी पवंदो आहे। डिटरमिनिंग द पोलरिटी ऑफ अ मॉलिक्यूल, कंहिं बि मॉलिक्यूल जी पोलरिटीअ खे असां कीअं तय करे सघूं था त हीअ मॉलिक्यूल पोलर आहे या हीअ जेको मॉलिक्यूल आहे उहो पोलर नाहे। उन जे लाइ असांखे ॾिसणो पवंदो बॉन्ड पोलरिटी, इलेक्ट्रोनेगेटिविटी डिफरेंस बिटवीन एटम्स इज़ ग्रेटर देन 0। जेकॾहिं कंहिं बि बॉन्ड में जेकी एटम आहिनि उन्हनि जे विच में इलेक्ट्रोनेगेटिविटीअ जो फ़र्क़ु 0 खां मथे आहे, त इहो असांखे ॿुधाईंदो बॉन्ड पोलरिटी, त इहो पोलर आहे। नंबर ॿियों, आउटसाइड एटम्स दे आर सेम आर डिफरेंट। हाणे सेंट्रल जेको एटम हूंदो, मिसाल जे तौर ते ही सेंट्रल एटम आहे, हिन जा जेके ॿाहिरियां एटम आहिनि इहे साॻा आहिनि या इहे मुख़्तलिफ़ आहिनि। मॉलिक्यूल इज़ सिमेट्रिकल आर नॉन सिमेट्रिकल, जेकॾहिं उहे साॻा आहिनि त माना उहो सिमेट्रिकल आहे, उनखे अधु अधु कंदासीं त ॿई उन जा अधु हिकु जहिड़ा हूंदा, या उहो नॉन सिमेट्रिकल आहे। मिसाल जे तौर ते उनजो जेको हेॾां ॿियो एटम आहे हेॾां ॿियो एटम आहे, त उनखे असां अधु अधु कंदासीं त इहे ॿई पासा अधु जेके हिकु जहिड़ा न हूंदा, त उनखे चवंदासीं त इहो नॉन सिमेट्रिकल आहे। हाणे जेकॾहिं नॉन सिमेट्रिकल हूंदो मॉलिक्यूल त उहो बि यानी पोलर आहे। जेकॾहिं सिमेट्रिकल आहे, उनजा ॿई अधु हिकु जहिड़ा आहिनि, त पोइ असां उनखे सम्झंदासीं इहो पोलर आहे, इहो नॉन पोलर आहे। मॉलिक्यूल जो शेप लीनियर आहे या ट्राइगोनल, प्लेनर आहे, टेट्राहेड्रल आहे या ऑक्टाहेड्रल आहे। इन्हनि शेप्स जे बुनियाद ते पिणु असांखे ख़बर पवंदी आहे त उहो मॉलिक्यूल जेको आहे उहो पोलर आहे या नॉन पोलर आहे। असीं हिकिड़ो मिसाल खणंदा हलंदासीं ऐं इन्हनि टिनी नुक़्तनि खे लागू करे पोइ सम्झंदासीं त इन मॉलिक्यूल जी पोलरिटी 0 आहे या मॉलिक्यूल पोलर आहे। पाणीअ जो मॉलिक्यूल आहे। हाणे हिन में ॾिसो त एटम हिकिड़ो आहे हाइड्रोजन जो एटम
ऐं ॿियो आहे ऑक्सीजन जो एटम। उन्हनि जो पहिरियां इलेक्ट्रोनेगेटिविटी डिफरेंस ॾिसूं त ख़बर पवंदी। ऑक्सीजन जी इलेक्ट्रोनेगेटिविटी आहे 3.5 बल्कि 1/5 ऐं हाइड्रोजन जी इलेक्ट्रोनेगेटिविटी आहे 2.1। ऑक्सीजन मां कट कंदासीं हाइड्रोजन जी इलेक्ट्रोनेगेटिविटी त जवाब थो मिले 1.4। यानी हितां ख़बर पवे थी त इलेक्ट्रोनेगेटिविटी जो डिफरेंस 0 खां मथे आहे त ही पोलर आहे। पर इहा हिकिड़ी ॻाल्हि आहे, ॿ या ॿियूं बि ॻाल्हियूं ॾिसणियूं पवंदियूं। मालिक्यूल जो जेको शेप आहे उहो कहिड़ो आहे, उहो बेंट आहे, यानी उहो लीनियर कोन्हे, कोई मुड़ियल शेप आहे। त इहो असिमेट्रिकल आहे। जेकॾहिं हिनखे असां अदद कंदासीं त असांखे ॿई पासा हिन जा बराबरि कोन मिलंदा, हिक जहिड़ा कोन मिलंदा। हिकिड़े पासे ॾिसो त इलेक्ट्रॉननि जी जेका विर्छ आहे उहा सवाई आहे, ॿिए पासे उहा कोन्हे का। त यानी इहो जेको मालिक्यूल शेप आहे उहो नॉन सिमेट्रिकल आहे। त इहो बि ॿुधाए थो त हीउ जेको आहे पोलर आहे। नंबर 3 ॻाल्हि, आउटसाइड एटम्स जेके अथसि उहे साॻा आहिनि। हाणे साॻा त आहिनि हाइड्रोजन हाइड्रोजन, पर छा आहे त उहे ॿई जेके आहिनि हिननि लोन पेयर्स जे करे उहे मुड़ी विया आहिनि, ॿिए पासे ॾे थी विया आहिनि। तंहिंजे करे इहो जेको ऑक्सीजन पाणीअ जो जेको मालिक्यूल आहे उहो नॉन सिमेट्रिकल आहे। उनखे तव्हां कटींदासीं, असां ॿिनि अधनि में विराईंदासीं त उनजा ॿ हिसा जेके आहिनि उहे हिक जहिड़ा कोन मिलंदा। तंहिंजे करे हीअ पॉइंट बि असांखे इहो ॿुधाए थी त इहो जीअं त मालिक्यूल नॉन सिमेट्रिकल आहे त यानी इहो पोलर आहे। ॿियो इहो आहे त इलेक्ट्रोनेगेटिविटी जो जेको डिफरेंस आहे बॉन्ड पोलरिटी, उन्हनि खे जेकॾहिं असां ॾेई वेक्टर्स कढी करे उहे जोड़ कंदासीं त ख़बर पइजी वेंदी त हिननि में इलेक्ट्रोनेगेटिविटी जो डिफरेंस आहे। त बॉन्ड जेको आहे सो हुन में डायपोल मूवमेंट हूंदी। मिसाल जे तौर ते हाणे हाइड्रोजन आहे लेस इलेक्ट्रोनेगेटिव आहे 2.1, मोर इलेक्ट्रोनेगेटिव आहे ऑक्सीजन 3.5। त असां लेस इलेक्ट्रोनेगेटिव खां एरो ॾींदासीं टुवर्ड्स मोर इलेक्ट्रोनेगेटिव ऑक्सीजन ॾे। ॿियो बि ईअं ई थींदो, जेको लेस इलेक्ट्रोनेगेटिव जेको एटम आहे 2.1 वारो हाइड्रोजन, उन खां इशारो कंदो मोर इलेक्ट्रोनेगेटिव एटम ॾे। हाणे हिननि ॿिन्ही वेक्टर्स खे जेकॾहिं असां ऐड कयूं त असांखे डायपोल मूवमेंट मिलंदी। हाणे इहो एरो जेको आहे असांखे हिते ॿुधाईंदो डायरेक्शन ऑफ पोलरिटी, डायपोल मूवमेंट किथे आहे। हेठि जेको आहे पुछड़ी हिनजी उहा लेस इलेक्ट्रोनेगेटिव पासो जेको आहे यानी वाधू चार्ज वारे खे ज़ाहिर कंदी, ऐं जेको मथियों पासो आहे तीर जो मुंहुं उहो काटू चार्ज वारे पासे खे ज़ाहिर कंदो आहे। डायपोल मूवमेंट मां ज़ाहिर थिए थो त हीउ जेको असांजो मालिक्यूल आहे उहो पोलर आहे। ॿियो मिसाल असां खणूं था कार्बन डाइऑक्साइड जो। बॉन्ड पोलरिटी चेक कयूं त कार्बन ऐं ऑक्सीजन जी इलेक्ट्रोनेगेटिविटी ॾिसंदासीं। ऑक्सीजन जी इलेक्ट्रोनेगेटिविटी आहे 3.5, कार्बन जी आहे 2.5। 3.5 मां 2.5 कट कयोसीं त 1.0 जवाबु आयो। यानी हिन नुक़्ते मां ख़बर पवे थी त हीउ जेको मालिक्यूल आहे पोलर हूंदो। पर ॿ नुक़्ता ॿिया बि आहिनि, उहे ॾिसंदासीं तॾहिं फ़ैसिलो थी सघंदो त हीउ पोलर आहे या नॉन पोलर आहे। मालिक्यूल शेप जेको आहे हिन जो उहो लीनियर आहे। नंबर 3 जेको नुक़्तो आहे त आउटसाइड एटम्स जेके आहिनि उहे बराबरी सां ॿिन्ही पासनि ॾे विरहायल आहिनि। ऐं मालिक्यूल जेको आहे उहो छा सिमेट्रिकल आहे या नॉन सिमेट्रिकल आहे। मालिक्यूल सिमेट्रिकल आहे छो त ॿिन्ही पासनि ॾे ॾिसो त साॻाई एटम अथसि, इलेक्ट्रॉननि जी विर्छ बि साॻी आहे। त हिनखे जीअं असां ॿिनि हिसनि में विराईंदासीं त ॿई पासा हिन जा हिक जहिड़ा ई मिलंदा, त इहो सिमेट्रिकल आहे। त इहो वरी नुक़्तो असांखे ॿुधाए थो त हे मालिक्यूल नॉन पोलर आहे। इलेक्ट्रोनेगेटिविटी जो डिफरेंस थो ॿुधाए त पोलर आहे। हाणे असां छा कंदासीं त असां जेको आहे सो हिन में डायपोल मूवमेंट जेको आहे उहो चेक कंदासीं। कार्बन खां टुवर्ड्स ऑक्सीजन ॾे असां एरो ॾियूं था छो त ऑक्सीजन वधीक इलेक्ट्रोनेगेटिव आहे। ऑक्सीजन जी इलेक्ट्रोनेगेटिविटी आहे 3.5, हिन जो आहे 2.5। त हेॾे इलेक्ट्रोनेगेटिविटी हिन ॾे सवाई आहे। हेॾां वरी कार्बन खां वरी हिन पासे ॾे ॾियूं था। हाणे जेकॾहिं हिननि ॿिन्ही वेक्टर्स खे असां ऐड कयूं त इहे ॿई हिक ॿिए खे कटे छॾींदा ऐं असांखे डायपोल जेको मूवमेंट आहे उहा 0 थी मिले। नो डायपोल, सो दिस मालिक्यूल इज़ नॉन पोलर। तंहिंजे करे हीउ जेको मालिक्यूल आहे उहो नॉन पोलर आहे, लीनियर आहे। हाणे ॾिसो लीनियर शेप आहे, ॿिन्ही पासे ॾे साॻाई हुनजा जेके आहिनि एलिमेंट आहिनि, एटम आहिनि। इन जो मिसाल ईअं आहे त हिते जेकॾहिं तव्हांखे रसो आहे, हेॾां बि हिकिड़ो छोकिरो छिकेसि थो, हेॾां बि हिकिड़ो छोकिरो छिकेसि थो पियो। ॿिन्ही जी ताक़त पाण में बराबरि आहे। हिन जी बि ताक़त आहे 3.5, हिन जी बि ताक़त आहे 3.5। त जेको ही शेयर्ड पेयर आहिनि इलेक्ट्रॉन हिन जा ऐं हिन जा, इहे न हिन ॾे वधीक वेंदा न हुन ॾे वेंदा, छो त ॿिन्ही जी ताक़त बराबरि आहे। त इहो जेको असांजो मालिक्यूल आहे कार्बन डाइऑक्साइड जो उहो नॉन पोलर आहे। टियों मिसाल आहे असां वटि सल्फर डाइफ्लोराइड जो।
सल्फर डाइफ्लोराइड जी स्ट्रक्चर जेका आहे उहा तव्हांखे हीअ डार्ट स्ट्रक्चर ॾेखारियल आहे। पहिरियों बांड पोलरिटी चेक कयूं। फ्लोरीन जी इलेक्ट्रोनेगेटिविटी आहे 4 ऐं सल्फर जी आहे 2.6। 4 मां 2.6 कटंदा कयूं त 1.4 जवाब थो मिले। हिन मां ख़बर पवे थी त हीउ जेको मालिक्यूल आहे उहो पोलर आहे, छो त इलेक्ट्रोनेगेटिविटी जो फ़र्क़ु 0 खां मथे आहे। नंबर ॿियो, हिन जो मालिक्यूल जेको शेप आहे उहो बि बेंट आहे। असां पाणीअ जो बि मालिक्यूल शेप ॾिठो होसीं त बेंट हुयो त उहो पोलर हुयो। हिन में बि लॻे थो त हीउ पोलर हूंदो, पर असां ॾिसूं था नुक़्तो नंबर 3, आउटसाइड एटम्स जेके आहिनि उहे साॻा आहिनि या मुख़्तलिफ़ आहिनि। साॻा आहिनि। मालिक्यूल सिमेट्रिकल आहे या नॉन सिमेट्रिकल आहे। हाणे मालिक्यूल जेको आहे सो असांखे ॾिसण में अचे थो त नॉन सिमेट्रिकल आहे। हेॾां जेको आहे सो इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्यूशन वधीक आहे, हेॾां हिन पासे ॾांहुं कोन्हे का, तंहिंजे करे हिन जा ॿ अध कंदासीं त उहे असांखे बराबरि जेको आहे सो कोन मिलंदा, ॿई हिसा हिकु जहिड़ा न मिलंदा। पर हिननि जो असां डायपोल मूवमेंट ॾिसूं। सल्फर जी इलेक्ट्रोनेगेटिविटी आहे 2.6, फ्लोरीन जी आहे 4, त हितां एरो हिन ॾे पॉइंट टूवर्ड्स कंदो फ्लोरीन ॾे, वधीक इलेक्ट्रोनेगेटिव ॾे, हितां बि हेॾे कंदो। हाणे इन्हनि ॿिन्ही खे असां एड करे ॾिसूं त असांखे डायपोल जेको आहे सो मूवमेंट मिले थो, पर उनजो जेको तरफ़ आहे उहो डाउनवर्ड आहे। हाणे हितां खां लेस इलेक्ट्रोनेगेटिव खां टूवर्ड्स मोर इलेक्ट्रोनेगेटिव ॾे इहो जेको असांजो डायपोल मूवमेंट आहे उहो इशारो कंदो त हीउ वारो जेको पासो आहे जाॾे तीर जो मुंहुं आहे उहो थी वेंदो स्लाइटली नेगेटिव, ऐं जॾहिं पुछ अथसि उहो थी वेंदो स्लाइटली पॉजिटिव। यानी ही सल्फर डाइफ्लोराइड जेको मालिक्यूल आहे उहो पिणु असांजो पोलर आहे। असां वटि ॿियो मिसाल आहे कार्बोनाइल सल्फाइड जो, जंहिंमें कार्बन, ऑक्सीजन ऐं सल्फर जा एटम मौजूदु आहिनि। असां हिननि जी इलेक्ट्रोनेगेटिविटी चेक कंदासीं, उन मां ख़बर पवंदी त पोलर आहे या नॉन पोलर आहे। ॿियो हिन जो मालिक्यूलर शेप ॾिसो लीनियर आहे। हाणे असां कार्बन डाइऑक्साइड जो ॾिठो होसीं त उहो लीनियर हुयो, पर उहो ॿिन्ही पासनि खां साॻा ई ऑक्सीजन जा आइटम हिन में डिफरेंट आहिनि, तंहिंजे करे सिर्फ़ु शेप मां इहो अंदाज़ो नथा लॻाए सघूं। ॿियूं शयूं बि हिन में काउंट थींदियूं आहिनि, जीअं इलेक्ट्रोनेगेटिविटी आहे। ऐं टीं शइ त ॿाहिरियां आइटम जेके आहिनि उहे साॻा अथसि या डिफरेंट आहिनि। ऐं मालिक्यूल जेको आहे सिमेट्रिकल आहे, हिन खे ॾिसूं था त हीउ सिमेट्रिकल कोन्हे को, हीउ नॉन सिमेट्रिकल आहे, यानी हीअ शइ बि ॿुधाए थी त हीउ जेको आहे पोलर हूंदो, पर शेप हिन जो लीनियर आहे। हाणे इलेक्ट्रोनेगेटिविटी चेक कयूं। ऑक्सीजन जी आहे 3.5, कार्बन जी आहे 2.1 ऐं सल्फर जी आहे 2.6। डायपोल मूवमेंट जेको आहे हिन जो लहण जे लाइ असां जेकॾहिं चेक कयूं, वेक्टर ॾियूं था त कार्बन खां ऑक्सीजन ताईं एरो जेको आहे मोर इलेक्ट्रोनेगेटिव एटम ॾे असां हिनखे मूव कयोसीं। वरी हेॾां ॾिसूं था सल्फर ॾे, हे एरो इन लाइ नंढो कढियो आहे छो त कार्बन ऐं सल्फर जे विच में इलेक्ट्रोनेगेटिविटी जो डिफरेंस बि घटि आहे। हाणे असां हिननि खे एड कयूं त हीअ आहे कार्बन टू ऑक्सीजन वारो वेक्टर ऐं हीअ आहे कार्बन टू सल्फर वारो। हाणे असांखे जेको रिज़ल्टेंट वेक्टर थो मिले उहो नंढो आहे, पर उहो असांखे ॿुधाए थो त डायपोल मूवमेंट हिन में मौजूदु हूंदी, जेका कार्बन खां टूवर्ड्स फेस करे थी ऑक्सीजन ॾे, त ऑक्सीजन वारो जेको हिसो आहे उहो थींदो स्लाइटली नेगेटिव, ऐं हेॾां वारो जेको हिसो अथसि उहो थी वेंदो स्लाइटली पॉजिटिव। इन मां असांखे इहा ख़बर पवे थी त हीउ पोलर मॉलिक्यूल आहे। ॿियो आहे असां वटि बोरान ट्राइफ्लोराइड। बोरान विच ते को बि लोन पेयर इलेक्ट्रॉन जो कोन्हे को, टई पासा हुनखे साॻा ई एटम आहिनि फ्लोरीन, जंहिंजी इलेक्ट्रोनेगेटिविटी साॻी आहे, पर इन्हनि जो डायपोल मूवमेंट चेक करण जे लाइ असां जेकॾहिं ॾिसूं था त सभिनी जो इलेक्ट्रोनेगेटिविटी साॻी आहे। हिन जी बोरान जी आहे 2.0। असां जेको वेक्टर ॾींदासीं इलेक्ट्रोनेगेटिविटी खे ज़ाहिर कंदो त उहो 2.40 खां 4.0 ॾे मूव कंदो फ्लोरीन ॾे। हीउ हिकिड़ो वेक्टर आहे। ॿियो वेक्टर आहे ही, टियों वेक्टर आहे ही। हाणे इन्हनि टिनी खे असां एड कयूं त असांखे रिज़ल्टेंट वेक्टर 0 थो मिले। रिज़ल्टेंट वेक्टर 0 आहे त माना डायपोल मूवमेंट कोन्हे का। हितां इहा ख़बर पए थी त हीउ मालिक्यूल पिणु नॉन पोलर आहे। उमेद त तव्हांखे पोलर ऐं नॉन पोलर मालिक्यूल तय करणु सम्झ में अची वियो हूंदो। वरी हाज़ुर थींदासीं नए वीडियो लेक्चर सां गॾु। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।